अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आरिफ़ अज़ीज़ आहे ऐं मां रीजनल मैनेजर हैदराबाद आहियां। मां एटलस बैटरी खे रिप्रेज़ेंट कयां। मूंखे तक़रीबन 7 साल थी विया आहिनि एटलस बैटरी में। असांजी एटलस बैटरी AGS ब्रांड आहे जंहिंजो तक़रीबन 60 साल खां असां पाकिस्तान में कमु कयूं पिया। असांजी बैटरीज़ आहिनि डिफरेंट क़िस्म जी बैटरीज़ आहिनि, सोलर बैटरीज़ आहिनि, UPS बैटरीज़ आहिनि ऐं गाॾियुनि लाइ बैटरीज़ आहिनि। त तव्हां वटि घणेई ऑप्शन अची था वञनि। असांखे 90 खां प्लस जेके आहिनि वेरियंट्स आहिनि असां वटि। ऐं तव्हां अचो हिते असांजे हिन एक्सपो में जॉइन कयो। असांखे स्पेशल डिस्काउंट्स बि आहिनि हिते। तव्हांखे डिफरेंट नॉलेज बि मिलंदी प्रोडक्ट्स जी। असां वटि डिफरेंट क़िस्म जूं बैटरीज़ आहिनि, जीअं डीप साइकिल बैटरी थी वई, ट्यूबलर बैटरीज़ थी वियूं, असां वटि कन्वेंशनल हाइब्रिड मेंटेनेंस फ्री बैटरीज़ थी वियूं। ऐं अचो ऐं स्पेशल डिस्काउंट्स तव्हां हासिलु कयो हिते। माण्हुनि खे छा पैगाम ॾींदो? माण्हुनि खे पैगाम इहो ॾींदासीं त बैटरी जीअं तव्हांखे ख़बर आहे त सोलर सिर्फ़ु सोलर अलॻि सां न आहे, सोलर बैटरी सां गॾु आहे। त माण्हुनि खे पैगाम इहो ई ॾींदासीं त AGS खे मुंतखिब कयो पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे घर में पंहिंजी गाॾी में AGS खे यूज़ कयो। ऐं हिते अचो, हिन प्रोग्राम में अचो, असांखे जॉइन कयो, स्पेशल ऑफर्स हासिलु कयो ऐं जल्द खां जल्द AGS जी बैटरीज़ लॻायो।